नाज़िन, खैरपुर में शहीद सहाफ़ी जान मोहन मेहर जा कातिल गिरफ्तार न थियण ख़िलाफ़ कलम धड़नि पारां एहतिजाजी रैली कढी वई आहे। वधीक तफ़सील रज़ा अली जाफ़री जी हिन रिपोर्ट में। सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद मेहर जा कातिल गिरफ्तार न थियण ख़िलाफ़ सहाफ़ियुनि पारां सेशन कोर्ट रोड खां प्रेस क्लब खैरपुर ताईं एहतिजाजी रैली कढी वई। एहतिजाजी मुज़ाहिरे में सहाफ़ियुनि चयो त जान मोहम्मद मेहर जे कातिलनि जी गिरफ़्तारी, जान मोहम्मद मेहर जे सहूलत क़त्ल में सहूलतकारनि जी गिरफ़्तारी, उन्हनि खे वाखो करणु ऐं जेके जान मोहम्मद मेहर जे क़त्ल में एॾो वॾो अरसो जेको आहे उन जा जवाबदार गिरफ़्तार नथा कनि, उन्हनि जी ला इल्मी ऐं लाग़र्ज़ी जे ख़िलाफ़ जेको आहे एहतिजाजी सिलसिलो असां शुरू कयो आहे। असीं हिन वक़्त बि पाकिस्तान में सिलसिलो असां शुरू कयो आहे। असीं हिन वक़्त बि पाकिस्तान में सहाफ़त कंदे पाण खे अदम तहफ़ुज़ जो शिकार सम्झूं था ऐं ख़ासि तौर ते जान मोहम्मद जेको आहे मेहर जो जेको क़त्लु थियो आहे उन खां पोइ हिन वक़्त ताईं उन जा कातिल जेका गिरफ़्तार न थियण खां पोइ पाण खे असीं अदम तहफ़ुज़ जो जेको आहे शिकार सम्झी रहिया आहियूं। असीं इहो मुतालबो था कयूं त शहीद जे कातिलनि खे फिलफोर गिरफ़्तार करे सॼी सिंध अंदरि बल्कि पूरे पाकिस्तान जे सहाफ़ियुनि में जेकी फैलियल बेचैनी आहे उहा ख़तमु कई वञे। कलम कबीले जा जेके असां बोरियत आहियूं, जेके अवाम खे समाज खे पंहिंजो आवाज़ ॾियूं था, इज़हार जो ढंग ॾियूं था, उन्हनि जी रस्ता रोक, उन्हनि सां ज़्यादतियूं ऐं शहादतूं उनजो सिलसिलो बंदि कयो वञे। कैमरा टीम सां गॾु रज़ा अली जाफ़री, धरती टीवी न्यूज़, खैरपुर। सीनियर